असां नंढपण खां वठी समाज बि असांजी तालीम करे थो, स्कूल जो इदारो बि असांजी तालीम करे थो। इहो समाज जी तालीम ऐं स्कूल जी तालीम गॾिजी हिकु ख़ासि क़िस्म जो शऊर इंजीनियर कनि था। ऐं उहो जेको शऊर इंजीनियर थिए थो माण्हूअ जे अंदरि, माण्हू पंहिंजे समाज जे अंदरि उन शऊर जे मुताबिक़ अमल करे थो। समाज जे अंदरि त असांखे हिकिड़ा रवैया ख़ासि तौर ते मिलनि था, पर जेकॾहिं असां निसाबी किताबनि जे अंदरि ॾिसूं त निसाबी किताब हिकु अहम ज़रियो हूंदो आहे। छाकाणि निसाबी किताब तव्हां वटि टूल आहे दिमाग़ खे इंजीनियरिंग करण जो, ॿार जे दिमाग़ खे ठाहिण जो निसाबी किताब हिकु टूल आहे। हाणे जेकॾहिं असां उन निसाबी किताबनि में असां ॾिसूं त पहिरें दर्जे वारो किताब, असां परे कोन था वञूं, पहिरें दर्जे वारे किताब खे कहिड़ी नफ़्सियात सेखारी थी वञे, के ॿार खे छा सेखारियो थो वञे, हाणे उहो तव्हां हिन किताब मां ॾिसी सघो था। हिन सबक जे अंदरि जेका राइटिंग आहे, अदा आहे, भली आहे, जी आहे, मानी खा, पाणी पी, सदा। तव्हां हिन जी तस्वीर खे गौर कयो, दस्तरखान सजायल आहे ऐं छोकिरी वेलकम पई करे, छोकिरो स्कूल मां अचे पतो, हुनखे कैमिल कलर जी ड्रेस ऐं हिकिड़ो बैग पाता। त ही सिंध टेक्स्ट बुक बोर्ड, ही रियासत जेका पाण 8 मार्च जो ॾियारो मल्हाईंदी आहे ऐं चवंदी आहे त असां औरतुनि जा हथनि जा अलमबरदार आहियूं, उहा पंहिंजे निसाब जे अंदरि नर्सरी जे ॿार जो जेको ज़हन ठाहे थी, उन में मर्द छोकिरो ऐं छोकिरीअ जी हैसियत खे वाज़े करे थी ऐं ॾेखारे थी तालीम अवल तालीम कंहिंजो हक़ आहे। हिन में उहो ॿुधाए थी त छोकिरी जो अवल तालीम हक़ न आहे, मगर छोकिरे जो अवल तालीम हक़ आहे। जॾहिं नंढपण खां वठी समाजी शऊर अहिड़े तरीक़े सां तरबियत याफ़्ता थी वेंदो त उनजो नतीजो इहो थो निकिरे त छोकिरी बि पंहिंजो पाण खे क़बूल कयो थी वञे त हा वाकई ईअं आहे, ऐं छोकिरो बि सम्झे थो त वाकई अॻु में हिन समाज जे अंदरि जेको हक़ आहे मुंहिंजो आहे। अञा मां हिकिड़ी भयानक सूरत ॾिठी, जॾहिं मूंखे हिकिड़े दोस्त में कमु हो ऐं मूं हुनजो दर खड़कायो त उहो दोस्त त घर में कोन हो, पर को नंढो ॿार बि कोन हो ऐं को ॿियो मर्द माण्हू बि कोन हो। त अंदरां माई हिकु औरत ई कड़ो ॾेई चए थो घर में को कोन्हे। मक़सदु घर में को कोन्हे वारो सवाल त माना पंहिंजे वजूद जो इनकार आहे। माना जेकॾहिं घर जे अंदरि मर्द आहे त घर में को आहे, पर जेकॾहिं घर जे अंदरि मर्द मौजूद न आहे त घर जे अंदरि को बि कोन्हे को। इहा सॼी सूरत हाल असांजे जेका मौजूद आहे इहा हमेशह खां न हुई, फितरी कान्हे का, मगर हिकिड़े ख़ासि वक़्तु ऐं ख़ासि दौर में शुरू थी आहे। क़दीम दौर जे अंदरि जॾहिं इंसान भाईचारे जी बुनियाद ते रहंदो हो, उन में औरत ऐं मर्द जे विच में को मतभेद न हो। मर्द बि इंसान हुई, औरत खे बि हिकु इंसान तौरु तसवर कयो वेंदो। मगर उन खां पोइ वक़्तु गुज़रंदो रहियो, तारीख़ जे हिकु दौर में हिकिड़ी अहिड़ी शइ जी इब्तिदा थी जंहिंखे असां चवंदा आहियूं मिल्कियत जी। जॾहिं मिल्कियत जी इब्तिदा थी त मर्द सम्झो त जीअं अनाज मुंहिंजी मिल्कियत आहे, तीअं औरत बि मुंहिंजी मिल्कियत आहे। ऐं जेकॾहिं औरत हुनजी मिल्कियत आहे त हाणे हुनजो हक़ आहे त हुन ते जेको बि जीअं बि हुनखे हलाए, जीअं बि हुनखे करे। असां वटि नॉर्मली सूरत हाल आहे त जेकॾहिं का ज़ाल पंहिंजे माइटनि ॾे वेंदी न त बि घर वारे खां पुछी पोइ वेंदी। हालांकि असां त पंहिंजी संगत में भत खाईंदा रहंदा आहियूं, पर असां वटि त ईअं आहे त जेकॾहिं मुंहिंजो मुड़ुसु खाईंदो त मां तव्हांजे घर ईंदसि, जेकॾहिं न खाईंदो त मां मुंहिंजी त दिलि ॾाढी थी थिए, पर मुंहिंजो मुड़ुसु न खाईंदो त मां अची सघंदसि, न त कोन अची सघंदसि। या अॼु मूंखे दावत ॾियो थियो, हिकिड़ी सूरत में मां अची सघां थो जेकॾहिं तव्हां मुंहिंजे मुड़ुस खे दावत ॾियो। मक़सदु त हुनजो पंहिंजो को बि सरोकार हुन में कोन्हे। असां हिते हिकु उनवान ॾिनो आहे, औरत आज़ादी कॉन्फ्रेंस। सवाल आहे त औरत आज़ादी कॉन्फ्रेंस पर कंहिंखां? औरत आज़ादी कॉन्फ्रेंस कंहिंखां? छा जीअं लिबरल फेमिनिज़म चवंदी आहे त औरत जी आज़ादी मर्द खां, पर असां जेकॾहिं एनालिसिस कयूं त हितां जो मर्द हिन निसाब जे ज़रिए, जागीरदाराना रवायतुनि जे करे, सरमादाराना निज़ाम जे करे जे ज़ंजीरुनि जो ग़ुलाम आहे। उनजो शऊर बि उन ग़ुलामीअ जी ज़ंजीर में जकड़ियो वियो आहे। उन जे करे असां सम्झूं था त औरत जी आज़ादी
हिन निज़ाम खां आज़ादी जेको निज़ाम इस्तेहसाल ते जागीरदारी ते मुलायत ते मज़हबी इंतहा पसंदी ते बीठल आहे उन खां आज़ादी ई औरत जी आज़ादी थींदी ऐं उन खां आज़ादी मर्द जी आज़ादी थींदी। इहा आज़ादी न अकेलो मर्द वठी सघे थो न अकेली औरत वठी सघे थी ॿिन्ही खे गॾिजी हिकु वॾी जिदोजहद करणी पवंदी हिन निज़ाम खे बदिलाइणो पवंदो। शेख हयात जे लफ़्ज़नि खे लोट हिन समाज खे धोर साम्राज खे आण को नओं निज़ाम जंहिंखे चङो चइणो ही निज़ाम आ ख़राब इनकलाब इनकलाब ॿुधाए